ज्यादा बरकत, ज्यादा बचत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ नून लीग जी पार्लियामानी पार्टी इजलास के खिताब कंदे चयो आहे त असां हमेशा मुल्क खे मुश्किल हालतुनि मां कढियो आहे। हुन वधीक चयो त हालतूं घणियूं ख़राब आहिनि पर असांजी नियत साफ़ आहे, हालतूं बहितर थींदियूं। मुंहिंजो ईमान आहे वक़्तु ईंदो त हालतूं तब्दील थी वेंदियूं। IMF वफ़ाक़ी हुकूमत जा हथ पेर ॿधी छॾिया आहिनि। हुन वधीक चयो त असां 10 करोड़ ग़रीब ख़ानदाननि खे अटो विराइण जी शुरूआत कई आहे ऐं रमज़ानुल मुबारक जी शुरूआत खां पंजाब, खैबर पख्तूनख्वा ऐं इस्लामाबाद में मुफ़्त अटो विराए रहिया आहियूं ऐं IMF जो अॻुवाट ॾिनल शर्तूं मञी वरितियूं आहिनि। वज़ीर आज़म चयो त IMF जे आख़िरी शर्त ते बि ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। वज़ीर आज़म नून लीग जे पार्लियामानी पार्टी इजलास खे ख़िताब कंदे चयो त पाड़ेसरी मुल्क पाकिस्तान जी मदद करे रहिया आहिनि। 2014 खां 2018 ताईं पाकिस्तान तरक्की जी शाहराह ते गामज़न हुयो। मुल्क खे ॿोॾि जी तबाही खे मुंहुं ॾियणो पियो। वफ़ाक़ 100 अरब रुपया ॿुर मुतासिरनि खे ॾिना। वज़ीर आज़म चयो त इमरान ख़ान पाकिस्तान खे मुआशी दुबड़ में फासाए छॾियो आहे। दोस्त मुल्कनि ख़िलाफ़ अॻूणनि हुक्मराननि बदज़बानी कई, चीन जे मनसूबनि ते संगीन इल्ज़ाम लॻाया। इमरान ख़ान ऐं संदसि पोइरनि चयो त चीन जे मनसूबनि में 45% करप्शन थी। चीन 3 अरब डॉलर जी सरमायाकारी कई पर संदन मथां इल्ज़ाम लॻाया विया। वज़ीर आज़म चयो त इसराइल सां वापार शुरू करण जा कूड़ा इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। हिकु शख़्स जो पाकिस्तान जी हुकूमत जी पॉलिसी सां कहिड़ो तालुक़ आहे? हुन चयो त फ़लस्तीननि खे हक़ मिलण ताईं पाकिस्तान असुली मौक़िफ़ ते कारबंद रहंदो। इमरान ख़ान पाकिस्तान जी साख दाव ते लॻाए छॾी आहे। इमरान ख़ान सख़्त तरीन शर्तनि ते IMF प्रोग्राम ते सयूं कयूं। इमरान ख़ान IMF प्रोग्राम नाकाम बणाइण जी साज़िश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ उन मौक़े ते पार्टी कारकुननि जी हिम्मत ऐं वफ़ादारी ते खेनि ख़राज तहसीन पेश कयो। सुप्रीम कोर्ट पंजाब ऐं KPK चूंडनि बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो, जेको सुभाणे ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदियाल जी सरबराही में जस्टिस एजाजुल हसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ते बदल सुप्रीम कोर्ट जी 3 रुकनी बेंच पंजाब ऐं KPK में चूंड इल्तवा ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। वफ़ाक़ी हुकूमत चूंड केस में पंहिंजो जवाब जमा कराईंदे PTI जी दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा करे छॾी। हुकूमत मौक़िफ़ में चयो आहे त 1 मार्च खां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो अक्सरियत राय सां ॾिनो वियो। 3 रुकनी बेंच मुतबादिल जे तौर ते तारीख़ इंसाफ़ जी दरख़्वास्त ते ॿुधणी न करे। हुकूमत तरफ़ां चयो वियो त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जे फ़ैसिले खां पोइ PTI जी दरख़्वास्त खे रद्द कयो वञे। सुप्रीम कोर्ट जा जेकी जजिस चूंड केस खे ॿुधी चुका आहिनि उन्हनि खे गॾे बाक़ी जजिस ते ॿधल बेंच ठाहियो वञे। पहिरें राउंड में ॾिनल चूंडनि जो फ़ैसिलो 3-4 जी अक्सरियत सां ॾिनो वियो। हुकूमत चयो त जस्टिस एजाजुल हसन पहिरें राउंड में केस ॿुधण खां इनकार करे चुको आहे। चीफ जस्टिस ऐं जस्टिस मुनीब अख्तर फ़ैसिलो ॾींदड़ बेंच जो हिसो हुआ। चीफ जस्टिस ऐं जस्टिस मुनीब अख्तर बि हिन केस खे न ॿुधनि। ॿुधणी शुरू थी त PP जे वकील फारूक H नाइक चयो त असां कार्रवाई जो हिसो बणजणु चाहियूं था। असां त बाइकाट कयो ई न हो। असांखे दरख़्वास्तनि जे ॿुधण जोगी हुजण ऐं बेंच जे अख़्तियार वारे दायरा अख़्तियार ते ख़दशा आहिनि। चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदियाल चयो आहे त चूंडनि जे लाइ सिर्फ़ फ़ौज जी ॻाल्हि न पिया करियूं, एयरफोर्स ऐं नेवी जो बि ॿुधायो वञे। पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडनि जी तारीख़ बाबति ॿुधणी दौरान चीफ जस्टिस उमर अता बंदियाल चूंडनि दौरान सिक्योरिटी फोर्सेस जी मुक़ररी बाबति रिमार्क्स ॾिना त असां सिर्फ़ फ़ौज जी ॻाल्हि न पिया करियूं, हथियारबंद फ़ौज में एयरफोर्स ऐं नेवी बि शामिल आहे। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं असांजी फ़ौज हसास जॻहियुनि ते मुक़ररु आहे त असांखे हुननि ॿिन्ही जे बारे में बि ॿुधायो वञे। हथियारबंद फोर्सेस में नेवी ऐं फ़ज़ाया बि शामिल आहिनि। जेकॾहिं पाक आर्मी जी नफ़री मसरूफ़ आहे त ॿी सर्विसिस जा अहलकार बि खणी सघजनि था। नेवी समेत ॿी सिक्योरिटी फोर्सेस जूं ख़िदमतूं हासिल करे सघजनि थियूं जेकी जंग जी हालत में न हुजनि।
चीफ जस्टिस दिफ़ा वारे सेक्रेटरी खां पुछो त अवां खे चूंडनि जे लाइ केतिरी सिक्योरिटी घुर्जे, जेकी हसास शयूं आहिनि, उन्हनि खे चैम्बर में ॿुधी वठंदासीं। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल दिफ़ा वारे सेक्रेटरी रिटायर्ड हमूदुज़मान खां पुछाणो कयो त पंजाब में सिक्योरिटी सूरत-हाल संगीन आहे, जंहिं ते दिफ़ा वारे सेक्रेटरी चयो त पंजाब में सिक्योरिटी बाबति अन चैम्बर ब्रीफिंग ॾींदासीं। असां अदालत में कुझु ॻाल्हायो त दुश्मन ॼाण खे लीक करे सघनि था, कुझु हसास ॼाण आहे जेका चैम्बर में ॿुधाईंदासीं। तहरीक इंसाफ़ जे वकील अली ज़फ़र चयो त मुंहिंजी राय मूजिबि हिन वक़्तु सिक्योरिटी जो मामलो छॾणु घुर्जे, जंहिं ते चीफ जस्टिस पुछियो त चूंडनि जे लाइ सिक्योरिटी केरु ॾींदो। वकील अली ज़फ़र चयो त चूंडनि जे ॾींहुं ॿी सिक्योरिटी फोर्सिस वठी सघिजे थी, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त हुकूमत खे उहो भरवसो कीअं आहे त 8 अक्टूबर ते हालतूं सही थी वेंदियूं। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में रात खां वफ़के सां बरसात जो सिलसिलो जारी है। लाहौर के इलाके इब्ट रोड, शमला पहाड़ी, लक्ष्मी चौक और चौधारी वाले इलाकन में हल्की बरसात जो सिलसिलो जारी है। कायना, गंजुमना, नश्तर कॉलोनी बिन इलाकन में रात खां पवंदड़ बरसात मौसम के वधीक खुशगवार बनाए छॾियो है। गुलबर्ग, अचराह, वहदत रोड और चौधारी के इलाकन में हल्की बरसात सबब थद में इजाफो थी वियो है। होॾां मौसम जो अहवाल ॿुधाईंदड़ मौसमियात खाते ईंदड़ 24 कलाकनि दौरान वधीक बरसात की अगकथी करे छॾी आहे। अॼु ऐं सुभाणे लाहौर समेत समूरे सूबे में मौसम जुड़ियलो रहंदो, जॾहिं त पंजाब के मुख्तलिफ इलाकनि में तेज़ हवाउनि ऐं खिवण सां बरसात जो इम्कान आहे। गुज़िरियल रात खां मगरबी हवाउनि जे दाख़िल थियण सां थधि में वाध थी वई आहे। बे तरफ तेज़ बरसातन के नज़र में रखंदे PDMA तरफां लाॻापियल इदारनि के अलर्ट जारी कियो वियो आहे। डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी तेज़ हवाउनि ऐं ॻड़ो पवण सबब बीठल फसलन के ख़ास तौर ते कणक जे फसल के नुक़सान पहुचण जो इम्कान ज़ाहिर कियो आहे। होॾां पंजाब के ॿियनि शहरनि ओकाड़ा, रेनाला, खूरद ऐं हजरा शाह मुक़ीम में खवण सां बरसात पई। मुख्तलिफ इलाकन में बरसात पवण सां ही बिजली की फराहमी मुअत्तल थी वई है, जॾहिं त तेज़ बरसातन सबब हेठाहीं वारा इलाका पानी हेठि अची विया आहिनि। ॿिए तरफ़ ख़ैबर पख्तूनख्वा में काल खां शुरू थींदड़ बरसात जो सिलसिलो अञा ताईं वफ़के सां जारी है। मौसमियात खाते मूजिब चित्राल, बुनीर, सवात, इब्टाबाद, सवाबी, मर्दान, नौशहरा, पेशावर, बनू और डेरा इस्माइल खान जे मुख्तलिफ हंधनि ते तेज़ हवाउनि ऐं खिवण सां बरसात जो इम्कान है। पंजाब इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी में अरबें रुपयन की करप्शन के मामले ते एंटी करप्शन पंजाब अगुणी सूबाई वजीर डॉक्टर यास्मीन राशिद के तलब करे वरतो। ज़रियन मूजिब डॉक्टर यास्मीन राशिद ते पार्किंग, कैंटीन और सफाई के ठीकन में रुश्वत वठण जो इल्जाम है। एग्जीक्यूटिव डायरेक्टर PIC और MS ते यास्मीन राशिद के करोड़ें रुपयन रुश्वत ॾियण और खर्च करण जो इल्जाम है। ज़रियन मूजिब एंटी करप्शन के एग्जीक्यूटिव डायरेक्टर PIC और MS डॉक्टर मोहम्मद तहसीन, AMS परचेज डॉक्टर शकील के तलब कियो ऐं AMS स्टोर फार्मेसी डॉक्टर मसूद नवाज के एंटी करप्शन डॉक्टर यास्मीन सां गॾु तलब कियो आहे। ज़रियन वधीक ॿुधायो आहे त जवाबदारनि ते महांगे अघनि ते सेटेंटिस ख़रीद करे सरकारी नाणे खे 1 अरब रुपयनि खां वधीक जो नुक़सान पहुचाइण जो इल्ज़ाम आहे। हलंदड़ माली साल पेपर्स रूल्स जी भञकड़ी करे सेटेंटिस जी खरीदारी में गरी कमीशन वठण ऐं बाईपास ऑपरेशन में इस्तेमाल थींदड़ सामान बि महांगे अघनि ते ख़रीद करण जो इल्ज़ाम आहे। उन खां अलावा इंतज़ामिया ते दिल जी बैटरियुनि समेत PIC जे स्टोर्स मां करोड़ें रुपयनि जी मालियत जो सामान चोरी कराइण जो बि इल्ज़ाम आहे। औरंगी में 3 माड़ा औरत में दाखिल थींदड़ 3 ॾोहारी पुलिस मुक़ाबले में मारिजी विया। पुलिस मूजिब 3 ॾोहारी 3 माड़ औरत में फुर जी नियत सां दाखिल थिया त इतला मिलंदे ही पुलिस पहुची वई। ॿिनि ॾोहारियुनि जी सुञाणप लिकाइण लाइ बुरको पातल हो। उन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि में मुक़ाबलो थियो, जंहिं दौरान 3 ॾोहारी मारिजी विया। इमारत में रहंदड़ साफ़िन के ॿुधायो त 3 ॾोहारी हथियारनि समेत घर में दाखिल थिया, जिन मां 2 खे बुरको पातल हो। ॾोहारियुनि सभिनी खां पहिरीं मंज़िल ते रहंदड़नि खां फुर शुरू कई त पुलिस बि इतला मिलण ते पहुची वई। रवासिन मूजिब ॾोहारी घर मां
40,000 रोक रक़म ऐं 4 मोबाइल फोन फुर कया। पुलिस जे पहुचंदे ई जवाबदार छित तरफ़ भॻा, जिते जवाबदारनि ऐं पुलिस में मुक़ाबलो थियो। उन दौरान 2 फोरू छित ते ई मारिजी विया, जॾहिं त 3 ॾोहारी पासे वारे घर में ट्रिपो ॾिनो, पर उहो 3 ॾोहारी पासे वारे घर में पुलिस जी फायरिंग में मारिजी वियो। आसिन मूजिबि 2 फोरू हिन इलाइक़े जा आहिनि, जॾहिं त 3 जी सुञाणप नाहे थी सघी। मारिजी वियलनि में 2 फोरुनि जी सुञाणप अहमद ऐं सादिक जे नाले सां थी आहे। कंदकोट लग दुरानी महर जे कचे में पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जी ॾे-वठ में SHO अब्दुल लतीफ मीरानी शहीद ऐं DSP समेत 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुक़ाबलो जारी आहे। SSP इरफान समो पारां 2 ॾोहारियुनि जे मारिजण ऐं केतिराई ॾोहारी पुलिस जे घेरे में अचण जी दावा करे छॾी आहे। कंदकोट जे दुरानी महर थाणे ते ॾोहारियुनि पारां हमिलो कयो वियो, जंहिं जे नतीजे में DSP कलंदर बख़्श सूमरो ज़ख़्मी थी पियो। अहिड़ी इतला बाद SSP इरफान समो जी अॻवानी में पुलिस जी वॾी नफ़री तलब करे इलाइक़े जो घेरो करे ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान जदीद हथियारनि सां फायरिंग जी ॾे-वठ जारी आहे। फायरिंग में SHO अब्दुल लतीफ मीरानी शहीद थी वियो ऐं 1 एहलकार भाई खान ज़ख़्मी थी पियो आहे। शहीद ऐं ज़ख़्मी एहलकार खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ SSP इरफान समो जो चवणु आहे त जागीरानी ऐं भयो गैंग जे ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। ऑपरेशन दौरान 2 ॾोहारियुनि जी मारिजण जा इतला मिलिया आहिनि ऐं हिन वक़्तु ॾोहारी पुलिस जे घेरे में आहिनि। ऑपरेशन खे वधीक तेज़ कयो वियो आहे। सोबोदेरो लग कचे जे इलाइक़े ॻोठ पीरोज़ लक जो रहवासी मेला कमेटी जो अॻवान रहमत अली लक प्रेस क्लब सोबोदेरो पहुची एहतजाज कयो। हुन दाहींदे चयो त 3 साल अॻु वारस मतू मूंखे 6 एकड़ ज़मीन जेका कचे जे इलाइक़े में आहे, उहा ज़मीन मूंखे 5 लखनि में गिरवी ॾिनी हुई, जेका मां काहींदो हुयुसि। वारस मतू मूंसां काफ़ी फिराड कया आहिनि ऐं मुंहिंजूं मुख़्तलिफ़ जॻहनि तां चोरी थियल 2 मोटरसाइकिलनि मां 1 मोटरसाइकिल पिणु वारस मतू वटि आहे। मां कुझु अरसो अॻु वारस मतू खे चयो त पंहिंजी ज़मीन वापसि वठ ऐं मूंखे पंहिंजा पैसा वापसि कर। वारस मतू ऐं उन जो पुटु नादर मतू मूंखे पैसा ॾियण बजाए उल्टो ॾाढ करे मुंहिंजो कायल फ़सुल हथियारनि जे ज़ोर ते खणाए रहिया आहिनि ऐं मूंखे चवनि था त ज़मीन ते ईंदे त तोखे मारे खून कंदासूं। मां मिस्किन ऐं शरीफ़ आहियां। वारस मतू ऐं उन जो पुटु नादर मतू मूंसां ज़ुल्म करे रहिया आहिनि ऐं लाक़ानूनियत करे रहिया आहिनि, जन जे दिमाग़ में कचे जी जंगली माहौल जी हवा भरियल आहे, जन खे को बि रोकण वारो न आहे। मां IG सिंध SSP खैरपुर ऐं इलाइक़े जे मौज़नि खे अपील थो करियां त वारस मतू वारनि जे ज़्यादतियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं मुंहिंजो कायल फ़सुल वापसि कराए इंसाफ़ ॾिनो वञे।